मूमल जी माड़ी जा क़दीम खंड घोटकीअ खां 11 किलोमीटर ओभर तरफ़ माथेलो में आहिनि। हीअ माड़ी 15 एकड़नि जी एराज़ीअ ते पखड़ियल आहे। हीअ टकरीअ ते वाक़िअ आहे। मूमल जी माड़ीअ खे सिंध जे दर्सी किताब सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरो में छापियो वियो आहे। सिंध जे माथेले वारे भाङे ते गुजर ज़ात जो राजा नंद हुकूमत कंदो हो। खेसि दौलत कठे करण ऐं शिकार करण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। हिकु भेरो हू शिकार लाइ वियो त ॾिठाई को जानवर दरिया मां लंघी रहियो हो ऐं दरिया जो पाणी पासे ते थी रहियो हो ऐं विचां रस्तो पे ठहंदो वियो। राजा सोचियो, आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो पाणी हटंदो थो वञे। राजा बि हुन जानवर जे पोयां लॻी पियो ऐं नेठि हुन जो शिकार कयाई। हुन जानवर खे चीरे फाड़े ऐं मुख़्तलिफ़ हुन जा हिसा कढियाई त आख़िर उहो कहिड़ो हिसो आहे जंहिंजे करे दरिया जो पाणी पासे थी वियो। ईअं कंदे कंदे नेठि ख़बर पयसि त उहो हिकु ॾंदु आहे। उहो ॾंदु खणी महल पहुतो ऐं महल जो सॼो ख़ज़ानो दरिया में लिकायई। जैसलमेर जे राजा नंद खे 9 न्याणियूं हुयूं। मंझाइन वॾी सूमल सभिनी खां ॾाही हुई ऐं नंढी मूमल सभिनी खां वधीक सुहिणी सियाणी हुई। राजा बि खेसि ॾाढो भाईंदो हो। उन करे उहो जादुई ॾंदु खेसि संभाले रखण लाइ ॾिनई, पर ॾंद जो असली राज़ न ॿुधायई। हिकिड़े जादूगर खे कंहिं तरह सां राजा जे लिकायल ख़ज़ाने जी परोड़ पइजी वई। सो उहो ॾंदु हासिल करण जे लाइ फ़क़ीर बणिजी राजा जे महल वञी सदा हईं जॾहिं त राजा शिकार ते वियल हो। जॾहिं नौकिराणी का शइ खणी आई त हुन फ़क़ीर चयो त मां सिर्फ़ु शहज़ादीअ जे हथां ख़ैरात वठंदुसि। इहा ॻाल्हि ॿुधी मूमल हेठि लही आई। जॾहिं मूमल उहा पंहिंजे हथनि सां हुनखे ख़ैरात ॾिनी त हुन चयो, न, मां इहा ख़ैरात न वठंदुसि। मूंखे ॿियो कुझु बि न ॾे, सिर्फ़ु तुंहिंजे गले में इहो जेको ॾंदु आहे इहो मूंखे ॾेई छॾ। मूमल पहिरीं इनकार कयो, पर हुन पंहिंजी चालाकीअ सां उहो ॾंदु हासिल करे वरितो। राजा जॾहिं शिकार तां मोटियो त ख़बर पयसि त ॾंदु गुम थी वियो आहे ऐं दरिया मां समूरो ख़ज़ानो ग़ाइब थी वियो आहे। हू मूमल ते ॾाढो नाराज़ थियो, पर संदसि वॾी धीअ सूमल आथत ॾिनसि त एतिरो ख़ज़ानो आउं अव्हां खे गॾु करे ॾींदसि। सूमल पीउ खां मोकल वठी काक कंध ते हिकिड़ी माड़ी अॾाई ऐं पंहिंजी भेनर ऐं नौकिराणियुनि खे साण वठी उते रहण लॻी। हुन पंहिंजी चालाकीअ सां माड़ीअ जे चौधारी जादूअ जो बाग़ तयारु करायो ऐं उन ते रहण लॻी ऐं उन जे विचां लंघंदड़ सोढ़े रस्ते ते ख़ौफ़नाक जादुई जानवर बीहारे छॾियई, जंहिंजे डिॼारींदड़ रड़ियुनि ते वॾा वॾा बहादुर बि ॾकी वेंदा हुआ। उन खां सवाइ केतिरा ई गुमराह कंदड़ ऐं मौतमार जादुई खेल पिणु तयारु करायई। जॾहिं काक महल जे किनारे ते उहो जादुई महल तयारु थी वियो त सूमल पढ़ो घुमरायो त जेको शहज़ादो बाग़ मां लंघी मूमल वटि सलामतीअ सां पहुचंदो त मूमल हुन सां शादी कंदी। ॿी हालत में खेसि पंहिंजे माल ऐं सामान तां हथु खणणो पवंदो। मूमल जी सूंहं जी हाक ॿुधी केतिरा ई शहज़ादा आया, पर पंहिंजो धन दौलत फुराए विया। उन वक़्तु उमरकोट जो बादशाह हमीर सूमरो हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे 3 वज़ीरनि सां गॾिजी शिकार ते निकितो। राणो मेंद्रो उन्हनि सभिनी में बहादुर ऐं अक़लमंद हुयो ऐं हमीर सूमरो जो सालो बि हुयो। रस्ते ते हिकु फ़क़ीर जी हालत में बादशाह मिलियसि। मूमल ऐं काक महल जो सॼो हवाल ॾिनई। उन्हीअ ॻाल्हि चइनी यारनि जे दिलि में मूमल खे हासिल करण जो शौक़ु पैदा करे छॾियो। पोइ त चारई ॼणा पंहिंजो भाॻ आज़माइण लाइ काक महल ॾांहुं रवाना थी विया। उते पहुची माड़ीअ जे ॿाहिरि रखियल भेर ते ॾोंको हयाऊं त सेखारियल नौकिराणी नातर ॿाहिरि आई ऐं संदन अचण जो इतला वञी अंदरि कयाई। थोरी देरि खां पोइ नातर ताम खणाए अची संदन अॻियां रखियो। राणे मेंद्रे पंहिंजे 3 साथियुनि खे उहो खाइण खां मना कई ऐं उन मां ज़रो खणी कुते खे ॾिनो, जेको खाइण सां ई मरी वियो। नातर पोइ ॿियूं बि अटकलूं कयूं, पर संदसि का बि अटकल कामयाब न थी। आख़िर में खेनि चयाई त मूमल सां मिलणो अथव त मूंसां हिकु हिकु करे थी हलो। पोइ त उहे हिकु हिकु थी नातर सां गॾिजी विया, पर हू रस्ते ते गोही ॾेई निकिरी वई।
पिछाड़ीअ में जॾहिं राणे महेंद्रे खे साण करे हुन रस्ते तां भॼण वारी कई त राणे खणी वारनि खां वरितसि ऐं छिके सिधो कयाईंसि। अॻियां हली जॾहिं हिकु तलाउ ते पहुता त नातर वरी बि अटकल करे भॼी वई ऐं राणो अकेलो रहिजी वियो। राणो पाणीअ जी उनाईअ खे ॾिसण लाइ सोपारी कढे पाणीअ में उछलाई, पर उहा आवाज़ कंदी परे वञी पई। तॾहिं राणो सम्झो त तलाउ रुगो ठॻीअ जो ठहियलु आहे। पोइ त घोड़ीअ खे डोड़ाए अची मूमल जी माड़ी वटि पहुतो, जिते नातर अॻे ई बीठी हुई। हूअ खेसि उन कमरे में वठी आई जिते हिकु जहिड़ियूं खटोलियूं या खटूं ऐं 7 बिस्तरा हिकु जहिड़नि हंधनि सां पयल हुआ। राणे जॾहिं बिस्तरनि खे आज़माइण लाइ पंहिंजी लकुण सां मथनि ज़ोर ॾिनो त 6 बिस्तरनि जा हंध हेठि वञी खूहनि में किरिया। पोइ राणो 7हीं खट जे बिस्तरे ते वेठो जेको सही ऐं सलामत हो। जॾहिं उहा अटकल बि कामयाबु न थी त नातर खेसि हिकिड़े ॿिए कमरे में वठी आई जिते हिकु जहिड़नि सुहिणनि शक्लनि वारियूं केतिरियूं ई छोकिरियूं बीठल हुयूं। संदनि हथनि में गुलनि जा हार हुआ। नातर राणे खे चयो त हिननि नारियुनि में मूमल बि बीठल आहे, पर तूं जंहिंखे बाह में हथ विझंदे उन सां तुंहिंजी शादी कराई वेंदी। राणो पहिरीं त मुंझी पियो, पर पोइ हिकिड़ी औरत जे वारनि जे मथां भौर फिरंदे ॾिठाई। राणो सम्झी वियो त ख़ुशबूदार वारनि वारी मूमल थी सघे थी। हुन अॻिते वधी वञी खेसि हथ खां वरितो त मूमल गुलनि जो हार संदसि ॻिचीअ में विझी छॾियो। पोइ त ख़ुशियूं थी वियूं ऐं ॿिन्हीअ जी शादी थी वई। राणे जा 3 दोस्त कावड़ जी पंहिंजे इलाइक़े ॾांहुं रवाना थी विया। थोरनि ॾींहंनि खां पोइ हमीर सुमरो कंहिं बहाने सां राणे खे पाण वटि घुराए वरितो त जीअं हू मूमल सां मिली न सघे। पर राणे खां रहियो न थियो। हू रोज़ जो फुर्तीले उठ ते चढ़ी काक महल हलियो वेंदो हो ऐं मूमल सां मिली तुरत ई वापसि ईंदो हो। हिकु भेरे राणे मूमल सां मिलण में घणा ॾींहं लॻाए छॾिया। संदसि जुदाई में मूमल उदास रहण लॻी ऐं पंहिंजी वॾी भेण सुमल खे मर्दाणो लिबास पहिराए पाण सां गॾु सुम्हारे छॾियो। हिकु राति राणो जीअं माड़ीअ ते पहुतो त उंदाह में सूमल खे मर्द सम्झी कावड़ में भरिजी वियो ऐं पंहिंजो लकुण निशानी तौरु मूमल जी भरिसां रखी वापसि उमरकोट हलियो वियो। सुबुह जो जॾहिं मूमल निंड मां उथी त सम्झी वई त राणो कावड़ जी वापसि हलियो वियो आहे। पोइ त खेसि अचण लाइ केतिरा न्यापा मोकिलियाईं, उहो न आयो। मूमल राणे जी हालति मां ॾाढी निराश ऐं बेज़ार थी वई। तंहिं करे बाह जो हिकु मच तयारु करायईं, पाण खे उन में उछलायईं। राणे खे जॾहिं उहा ख़बर पई त उहो बि डोड़ंदो अची उते पहुतो, पर तॾहिं घणी देरि थी वई हुई। उन करे पाण बि अची मच में टपो ॾिनई ऐं मूमल सां मिली बाह में खाक थी वियो।